सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन। हर दिल हलो हितड़े करार ना है हितड़े सकून ना है हर दिल हलो मदीने हितड़े हितड़े सकून ना है सब कुछ ते आयारो हित केर कह जो ना है हित केर बचड़न सां गॾिजी हलजे महबूब साण मिलजे बचड़न सां गॾिजी हलजे महबूब साण मिलजे पहुचण मुंहिंजो राणल पहुचण मुंहिंजो राणल ॾुखड़ा छॾे थोला ॾुखड़ा छॾे थोला है हर दिल हलो मदीने हितड़े करार ना है हितड़े सकून ना नबवी मस्जिद जे अंदर जन्नत जो आहे मंज़र ऐं नबवी मस्जिद जे जन्नत जो आहे मंज़र कीअं आशिक़न जो राणो कई आशिक़न जी आका तक़दीर थो मटाए तक़दीर थो मटाए हर दिल हलो मदीने हितड़े
हितड़े सकून नाहे उहो ॾींहुं शालईंदो नादे मदीने वींदो असां पिनड़े लोक फ़कीर जो है साडा है रखवाल मदीने विच मिसकीन गरीब फ़कीर दी है वखड़ी भाल मदीने विच असां दर दर ते क्यों धकड़े खाऊं साडा है लजपाल मदीने विच जैदी सफर किथां ना गाल बणे ओदी बनदी गाल मदीने विच ओहो ॾींहुं शालईंदो नादे मदीने वींदो सालन खाउन जी सिक में सालन खाउन जी सिक में अबड़ो पियो ना तूं ठाहे अबड़ो पियो ना तूं ठाहे हर दिल हलऊं मदीने हितड़े करार नाहे हितड़े सकून नाहे सुभान अल्लाह हल दिल हलो मदीने हितड़े करार नाहे हितड़े सुकून नाहे नादर अबड़ो इहा नात लिखी आहे ऐं कैफ़ियत केॾी न ख़ूबसूरत आहे जॾहिं मदीने मां संदन रवानगी आहे ऐं उन खां पोइ जॾहिं दिलि कोन थी लॻे ऐं शाइर लिखणु वेहे थो त सुभान अल्लाह छा त तख़लीक़ आहे नादर अबड़ो खे पूरो रमज़ान हिते विहारे असां ॿुधोसीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत तख़लीक़ संदसि रबिउल अव्वल जो महीनो ख़ूबसूरत महीनो ऐं अॼु जो ॾींहुं बि ख़ूबसूरत सुबुह बि ख़ूबसूरत अस्सलामु वालेकुम व्यूअर्स आऊं आवां जी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेहरान खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ शुरूआति ॾाढी सुठी थी आहे ॾाढी ख़ूबसूरत थी आहे हाणे असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ब्रेक खां पोइ अचूं था खोड़ सारा महिमान आहिनि महिमाननि जो तारीफ़ कराईंदासीं टॉपिक ॿुधाईंदासीं ऐं खोड़ सारियूं अव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं सो काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान तन तस्बी मन मणियो दिल दंबू रोजन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंड बादत जुंजी अस्सलाम वालेकुम व्यूअर्स वरी ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ॿीहर अव्हां ते सलामती हुजे ऐं ॾींहं जी नई शुरूआति ऐं नंढड़ो ब्रेक वापसि अची चुका आहियूं ऐं असांजे अङण ते महिमान बि अची चुका आहिनि सो जल्दी सां पहिरीं आऊं इंट्रोडक्शन जी तरफ़ वधां थी वली मोहम्मद दानिश जतोई साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि पाण एजुकेशनिस्ट आहिनि ऐं संदनि जी शख़्सियत खां यकीनन अव्हां वाक़िफ़ु आहियो सॉफ्टवेयर हाउस बि हलाईंदा आहिनि उन खां अलावा संदनि इंस्टीट्यूट बि आहे ऐं भिट धणीअ जी जेका ज़ियारत आहे संदनि खे बार बार नसीब थींदी आहे ऐं जॾहिं बि अङण ते ईंदा आहिनि त प्रोग्राम ॾाढो काराइतो रहंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत रहंदो आहे संदनि खे आउं भलीकार चवां थी अस्सलामु वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग ख़ुशि आहियो वालेकुम अस्सलाम गुड मॉर्निंग ताहिरा वरी महिरबानी
थैंक यू। जी सर, खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं उनखां अलावा व्यूअर्स असांजे प्रोग्राम में वसीम समूह मौजूदु आहिनि ऐं भाउ ॾाढा सुठा सिंगर आहिनि, ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ अथनि ऐं हमेशह मूंखे संदन सिलेक्शन बि सुठी लॻंदी आहे, ख़ूबसूरत लॻंदी आहे। अदा खे भली कार चवंदासीं। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाअल्लाह, ज़बरदस्त। पोइ सर छा था जो पहिरीं शुरूआति हिननि खां कयूं? बिल्कुलु जी, हाणे छा ॿुधाईंदव, कीअं शुरूआति कंदव? अॼु भलारी रात आहे जी, उन भलारी रात जे हिसाब सां सिंध जो महान शाइर गुलाम नबी मैसर साहब जी, कुझु सिटूं आहिनि उहे पेश कयूं। ज़बरदस्त। विसरे सारो लोक हो अला शाल न विसरी तूं ओ तोखे केॾो मूं सांझो आहे साह में अज महबूब मुसाफिर मोटी अज वतन वागवरा ओ असांखे बि सजण अची हिकिड़ी ईद कराए गुलाम नबी वटि आया ओॾह जल्द घुराए ओ करण ल मोकिल राय मां अचाया मूं ते बि मेहरबानी है मुंह जा सजण करे वञ मूं ते बि मेहरबानी मुंह जा पिरी करे वञ मां लाइलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मां लाइलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मूं ते बि मेहरबानी मुंह जा पिरी करे वञ आया तबीब काफी पर पो मिली न माफी आया तबीब काफी पर पो मिली न माफी तू शफीक शाफी शद में शदा करे वञ मां लाइलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मां लाइलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ आशिक रहियो रड़िया अॼु आख़िरी घड़िया आशिक रहियो रड़िया अॼु आख़िरी घड़िया अल्लाह लॻु लड़िया दर ते दुआ करे वञो अल्लाह लॻु लड़िया दर ते दुआ करे वञो मां लाइलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मां लाइलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मूं ते बि मेहरबानी तो इंतजार पियो क्या दीदार थे तदम तो इंतजार पियो क्या दीदार
दीदार थे तदम प्यालो न मौत जो प्या दर ते सदा करे वन माला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे वन माला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे वन आणाए ओॾहे हेॾे अचो आणाए ओॾहे हेॾे अचो हबीबा हर मर्ज़ खां महेसर आजो मिठा करे वञो हर मर्ज़ खां महेसर आजो मिठा करे वञो माला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञो माला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे सुभान अल्लाह ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत तख़लीक़ हाजी ग़ुलाम नबी महेसर साहब माना जेके बि आशिक़ाने रसूल हिन वक़्तु ॿुधी रहिया हूंदा महीनो ई एॾो ख़ूबसूरत आहे एॾो ख़ूबसूरत महीनो राति एॾी भलारी ऐं सुबुह महिराण जी त हमेशह कोशिशि हूंदी आहे त मौक़े जी मुनासिबत सां प्रोग्राम खे असां रंग ॾियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे ख़ूबसूरत करे असां साण वंडे सघूं ऐं स्क्रीन ते हिन वक़्तु व्यूअर्स अव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे हिकु दफ़ो मां अनाउंस ज़रूरु कंदमि रोज़ जीअं 02221022855 अव्हां डायल कजो ऐं अव्हां प्रोग्राम में शामिलु थिजो का ॻाल्हि अव्हां ॻंढे सघंदव त ॾाढो सुठो लॻंदव ऐं अॼु जो जेको प्रोग्राम आहे जहिड़ो रंग आहे उन हिसाब सां का ॻाल्हि ॻंढींदव त अञा वधीक असांखे ख़ूबसूरत लॻंदो सो प्रोग्राम में ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि दानिश जतोई साहब ऐं एतिरी भलारी राति एतिरी ख़ूबसूरत राति हूअं त ॾिसो हर ॾींहुं ख़ूबसूरत थिए थो पर कुझु ॾींहं अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू हूंदी आहे सो छा चवणु चाहींदव ऐं सम्झंदो हीउ पूरो महीनो जेको आहे भलारो आहे छाकाणि त जंहिं हस्ती जो हिते ज़हूर थियो आहे ऐं उन हस्ती जे करे ई पूरी काइनात में जेका हींअर रोशनी आहे ऐं जेको ई गुलनि में ख़ुशबू आहे जेके ही कहकशाऊं आहिनि इहे सभु उन हस्ती जे करे ई वजूद में आहियूं सो असां वॾा ख़ुशनसीब आहियूं त असां उन्हनि जी उमत मां आहियूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमत मां आहियूं ऐं यकीनन असां इहा उमेद बि रखूं था त उन्हनि जी छांव में हूंदासीं ऐं असांजी शफ़ाअत उहे ई कंदा ऐं इन उमेद ते ई असां जहिड़ा गुनाहगार जेके आहिनि उहे गुनाह कनि था वरी माफ़ी जा तलबगार बि थियनि था पर कोशिशि इहा कजे त पंहिंजे पाण खे हिकिड़ो सचो ऐं मुकमिल ऐं बाअमल मुस्लमान कजे छाकाणि जॾहिं रोज़े महशर पाण जॾहिं गॾिबासीं ऐं जॾहिं हुज़ूर जिन जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं ऐं उन्हनि जी उमत सॾाईंदासीं त असांखे घटि में घटि इहो करणु घुरिजे त उन वक़्तु असांखे शर्मिंदगी जो मुंहुं न ॾिसणो पवे ऐं जेका बि असांजी पंहिंजो आख़िरत आहे उहा आख़िरत हिन दुनिया में ई माण्हू खे ठाहे वञणी आहे छाकाणि त माण्हू जॾहिं ज़िंदगीअ मां वञे थो जॾहिं माण्हू हिकिड़ो मिटीअ जो जेको आहे सो हिकिड़ो हिसो बणिजी थो वञे माण्हू हो बि मिटीअ मां आयो वरी जॾहिं मिटी थींदो त उन मिटी थियण खां पहिरीं माण्हू उहो कुझु करे वञे त मुंहिंजे ख़्याल में त माण्हू कामयाबु थी वेंदो शिफ़ाअत बि हुजे हुन में ऐं तव्हांजी कामयाबी बि उहा ई आहे हक़ीक़ी कामयाबी लतीफ़ साईं चयो आहे त रोज़ा नमाज़ू बंदगी ही पिणु चङो कमु उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे सो हाणे हिन ज़िंदगीअ में असांखे उहो फहम तलाश करिणो आहे उहो कहिड़ो फहम जेको लतीफ़ साईं असांजो रहबर जेको ॿुधाए वियो आहे त उहो कहिड़ो फहम आहे जंहिंसां असां पिरीअ खे पसूं रोज़ो रखिजे नमाज़ पढ़िजे ॿिया सभु नेक अमल कजनि इहे सभु फ़राइज़ में शामिल आहिनि पर असुल ॻाल्हि आहे उहो मुंहिंजी नज़र में जेको लतीफ़ साईं जन चई विया आहिनि उहो को ॿियो फहम जेको आहे उहो आहे इंसानियत जी ख़िदमत इंसानियत जे कमु अचणु
कमु अचण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं माण्हू फ़क़ति इंसान थी वञे, माना जेके इंसान जूं जेके ख़सलतूं आहिनि जेकॾहिं उहे पंहिंजे पाण में पैदा करे छॾे त मुंहिंजे ख़्याल में उहो फ़हम हासिल थी वेंदो। अच्छा, अव्हांखे ख़बर आहे अव्हां ॾाढो कंपोस्ट ॻाल्हाईंदा आहियो, एॾो अव्हां ख़ूबसूरत ॻाल्हाईंदा आहियो, ऐं जॾहिं वरी मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे हिते त आउं चाहींदी आहियां त आयल असांजा जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे भरपूर मौक़ो ॾिनो वञे, पर वरी जिथे मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे त पोइ अव्हां जा सेंटेंसिस चोरी करे जेके मां जमा कंदी आहियां, मां कोशिशि कंदी आहियां त वरी उन्हनि खे आउं एक्सप्लेन करे या सघां। तव्हांजी वॾाई आहे, अहिड़ी ॻाल्हि मूं आहे कोन का। न न, ईअं बिल्कुलु कोन आहे, अव्हां खां असां सिखंदा आहियूं, ऐं यकीनन हिकिड़ो सिखण वारो अमल त ख़ूबसूरत आहे, हर इंसान हर कंहिं खां सिखे थो। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे लॻे थो लिटरेट माण्हू उहे हूंदा आहिनि जेके रिग्रेट रखणु पसंदि न कनि, ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ऐं उन्हनि जी जेकॾहिं ज़िंदगी मुबारक ॾिसजे ऐं वरी उन पेशो ॾिसजे, उस्ताद हिकिड़ो ॾाढो वॾो लफ़्ज़ आहे, ॾाढो महान लफ़्ज़ आहे ऐं हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे। सो अॼु अव्हां एजुकेशनिस्ट आहियो त यकीनन उस्तादनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, ऐं अव्हां प्रोग्राम में हुजो त तालीम जे हवाले सां ॻाल्हि न थिए त इहा ॻाल्हि ठहंदी कोन आहे। सो मां थोरो ऐड करणु चाहींदसि त हिन वक़्तु जी ज़रूरत छा आहे, छा टर्मिनोलॉजीज़ आहिनि, छा न्यू मैथडोलॉजीज़ आहिनि एजुकेशन जी फील्ड में। एजुकेशन ते पाण हिन प्रोग्राम में ऐं हिन स्टेज ते खोड़ सारो ॻाल्हायो आहे, ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असां उहे ॻाल्हियूं वरी रिपीट कंदा आहियूं, पर मुंहिंजो IT सां बि तालुक़ु आहे, एजुकेशन सां बि तालुक़ु आहे, त डेली बेसिस ते मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ते वञणु थिए थो, सर्च इंजिन्स ते वञणु थिए थो, न्यूज़ जेके से तव्हांजे साम्हूं अचनि थियूं, त हिन वक़्तु जेका एजुकेशन आहे उहा जेका पुराणे दौर में एजुकेशन हुई उन खां बिल्कुलु चेंज थी वई आहे। हिन में जेका टेक्नोलॉजी जी इन्वॉल्वमेंट अची वई आहे उन शयुनि खे खोड़ सारो अॻिते खणी वई आहे टेक्नोलॉजी एजुकेशन खे। टीचर जो जेको हिन वक़्तु रोल आहे उहो रोल हिकिड़े सुठे फैसिलिटेटर जो रोल आहे, ठीकु आहे। टीचर हिन वक़्तु इल्म कुल न आहे। तव्हां जीअं स्कूल खुलिया हुआ त किताबनि जी खोट, ॿिया मसइला इहे सभु ॿुधण में आया पई, ठीकु आहे। उन जे बावजूदि बि जेका टेक्नोलॉजी आहे, टेक्नोलॉजी छा कयो त उन्हनि सभिनी शयुनि खे ब्रिज कयो। हींअर जेकर किताबनि जी खोट थी त उन खोट खे कीअं पूरो कयो वियो, जेके डिजिटल बुक्स हुआ जिन किताबनि खे जॾहिं छपजणु विया पे त उन्हनि खे PDF जे फॉर्मेट में डिजिटलाइज़ करे उन्हनि किताबनि खे मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ते, सरकारी स्कूलनि जी वेबसाइट ते, गवर्नमेंट जी वेबसाइट ते, ACF जी वेबसाइट ते उहे किताब रखिया विया त जीअं सभई माण्हू उनखे एक्सेस करे। वरी उहे किताब उतां डाउनलोड थी करे मुख़्तलिफ़ ग्रुप्स में आया, ग्रुप्स मां शेयर थी, अल्टीमेटली उन एंड यूज़र जेको स्टूडेंट आहे उन ताईं पहुता, पेरेंट ताईं पहुता ऐं शागिर्द ताईं पहुता। उहा अलॻि ॻाल्हि आहे त सरकार जी कोताही आहे त उनखे जेकॾहिं ईंदड़ साल जा किताब जेके आहिनि त उन लाइ हींअर प्लानिंग करे हींअर खां छपाई शुरू करणु घुरिजे, जेका नथा कनि। इहा उन्हनि जी हिकिड़ी वॾी कोताही आहे ऐं ख़बर न आहे त इहे छो पिया कनि, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। नवां जेके मेथड्स आहिनि एजुकेशन जा, टेक्नोलॉजी जा, कहिड़े तरीक़े सां हाणे एजुकेशन मिले पई, उन में हिकिड़ो त जेके असांजा टेक्नोलॉजी जा चैनल्स आहिनि, मिसाल तौर ते यूट्यूब। हाणे यूट्यूब हिकिड़ी तमामु वॾी यूनिवर्सिटी बणिजी चुको आहे, नो डाउट, ठीकु आहे। दुनिया जी उहा कहिड़ी तालीम आहे, कहिड़ो इल्मु आहे, उहो तव्हां 500 साल पुराणे इल्म जी ॻाल्हि कयो, उहो बि तव्हांखे यूट्यूब ते मिलंदो। ईंदड़ 10 सालनि में छा नीड आहे, कहिड़ी एजुकेशन ॾिनी वेंदी, उहा बि तव्हांखे यूट्यूब ते मिले थी। वरी जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां, अॼुकल्ह हिकिड़ो नओं टर्म यूज़ थिए पियो जेको चैट GPT, ठीकु आहे, ऐं प्रॉम्प्ट इंजीनियरिंग। काल्ह मूं हिकिड़ी डिस्कशन हो IBA यूनिवर्सिटी में को टेक्नोलॉजी ते, एजुकेशन ते, फ्यूचर ते डिस्कशन हो, त उन में हिकिड़ी ख़ातून हुई, एक्सपर्ट हुई, उहा ॿुधाए पई त चैट GPT त अची वियो आहे ऐं उहो मतिलबु मैरेकल्स करे पियो, तव्हां जस्ट उनखे ॿुधायो त उहो तव्हांखे उहा शइ साम्हूं खणी आणे ॾींदो। पर ॻाल्हि इहा आहे अचे त वरी बि जेका ह्यूमन जेका सुप्रीमेसी आहे उहा हमेशह क़ाइमु रहंदी। मिसाल जी ॻाल्हि, उन चैट GPT खे
उहो जेको इंसानु आहे क्रिएटिव माण्हू जेको आहे जंहिं वटि क्रिएटिव सोच आहे सोच आहे उहो हिकिड़ो उनखे उहो आइडिया ॾींदो, थॉट ॾींदो, उहा उन थॉट ते उन विजन ते चैट जीपीटी कमु कंदो। माना चैट जीपीटी तव्हांजो हिकिड़ो गुलाम आहे, हिकिड़ो बहितरीन क़िस्म जो सर्वेंट आहे, एजुकेटेड सर्वेंट आहे, टेक्नोलॉजिकली इनेबल्ड सर्वेंट आहे, हिकिड़ो रोबोट आहे। उहो तव्हांखे तव्हां जेतिरा तव्हां स्मार्ट आहियो ओतिरो बहितर कमु उन खां वठी सघो था। एग्जैक्टली ईअं नाहे त कंप्यूटर में चैट जीपीटी अचे त हाणे कंप्यूटर पाण कमु कंदो, माण्हुनि जी वैल्यू ख़तमु थी। न, इंसान मुंहिंजो हिन ते बिलीफ आहे, हालांकि आउं IT जो माण्हू आहियां, टेक्नोलॉजी जो माण्हू आहियां, मुंहिंजो हिन में बिलीफ आहे त ता क़यामत जेसीं ताईं इंसानु रहंदो तेसीं ताईं इंसान जी ज़रूरत रहणी आहे, उहा बिना कंहिं शक जे। भले टेक्नोलॉजी अची वञे, ठीक, पर इंसानु हूंदो त उन टेक्नोलॉजी खे बहितर तरीक़े सां सॉल्व कंदो, प्रॉब्लम्स खे सॉल्व कंदो, प्रॉब्लम जो सॉल्यूशन ॾींदो। रोबोट खे रोबोट न हलाईंदो, इहा ॻाल्हि तय थियल आहे। ठीकु आहे, रोबोट खे माण्हू हलाईंदो, उहो जेतिरो इंटेलिजेंट हूंदो। अच्छा, टेक्नोलॉजी अचण सां माण्हू ओतिरो इंटेलिजेंट थींदो वञे, स्मार्ट थींदो वञे, माण्हू अहिड़े तरीक़े सां उनखे यूज़ करे पियो जो आसानियूं थियनि पियूं। ठीकु आहे, ऐं एजुकेशन में अञा बहितरी ईंदी, अञा मैरिकल्स थींदा, इंसानु हैरान थींदो त हीउ थिए छा पियो। Exactly. बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा, उनखां अलावा हिकु शइ मूंखे क्लिक थिए पई, इहा त ॻाल्हि बिल्कुलु तव्हां सही कई। जीअं हिकु इंसान खे हिकु इंसान जी ज़रूरत हूंदी आहे तरबियत जे लाइ, त रोबोट खे रोबोट जी ज़रूरत कोन हूंदी आहे, रोबोट खे इंसान ई हलाईंदो। सो ख़ैर वधीक जेका शइ मूंखे क्लिक थिए पई उनखे वधीक आउं डिस्कस करणु चाहींदसि, पर वक़्तु साही जो थी वियो आहे। व्यूअर्स, नंढो ब्रेक आहे, अव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अॼु प्रोग्राम में मौसीक़ी बि आहे ऐं गॾो गॾु गुफ़्तगू बि आहे तालीम जे हवाले सां, IT जी फील्ड जे हवाले सां। IT जी फील्ड हूअं बि चवंदा आहियूं, पाण सभु मञूं था, ॾाढी वॾी फील्ड आहे, वसी फील्ड आहे, ॾाढी ह्यूज फील्ड आहे। ऐं तालीम जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, वरी जेकॾहिं IT जी दुनिया जी ॻाल्हि कयूं था, कनेक्टिविटी जेकॾहिं ॾिसूं था, त पोइ माना ईअं महसूसु थिए थो त वाक़ई मिरेकल्स आहिनि, ऐं एजुकेशन जी दुनिया में बि मिरेकल्स आहिनि। सो मां जेका ॻाल्हि करणु चाहियां पई त अव्हां छा था सम्झो, हिन वक़्तु यूनिवर्सिटीज़ जे अंदरि उहे क्रिटिकल माइंड्स पैदा थियनि था, उहे शागिर्द छा मौजूदु आहिनि जेके क्रिटिकल क्वेश्चन करे सघनि, ऐं छा टीचर जो उहो रोल आहे, उहो इनपुट आहे टीचर जो? हाणे ॾिसो, जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटीज़ जी डेटा कढो त तव्हांखे खोड़ सारा PhDs मिलंदा जेके टीचिंग कनि पिया। ठीकु आहे, हाणे HEC जी रिक्वायरमेंट आहे त हर हिकु यूनिवर्सिटी में, हर हिकु डिपार्टमेंट में हेतिरो परसेंटेज तव्हां वटि PhDs जो हुजे। ठीकु आहे, हाणे PhD करण खां पोइ PhD वारे माण्हूअ जो कमु छा आहे, उनजो बेसिक कमु आहे रिसर्च। सही, ठीकु आहे, माना हू बेसिकली हुनखे रिसर्च करणी आहे ऐं उन रिसर्च खे इम्प्लीमेंट करण जे लाइ हुनखे यूनिवर्सिटी में को हिकिड़ो या ॿ क्लास पढ़ाइणो आहे। जेका हू ॻाल्हि करे पियो उहा ॻाल्हि ईंदड़ नस्ल ताईं पहुचे। ठीकु आहे, वरी उन रिसर्च में लाज़मी ॻाल्हि आहे त हिकिड़ी रिसर्च जी टीम खपे ऐं उहा टीम हू पंहिंजे स्टूडेंट्स मां खणंदो आहे त जीअं उन्हनि स्टूडेंट्स खे हू प्रॉपर तरीक़े सां ट्रेन करे सघे ऐं उहा टेक्नोलॉजी उन्हनि में ट्रांसफ़र करे ऐं उन्हनि खे रिसर्चर बनाए। हाणे इहो आहे बेसिकली डोमेन हिकु PhD प्रोफेसर जो। हाणे नालो कंहिं यूनिवर्सिटी जो कोन था खणो, ऐं जनरली मुंहिंजो छाकाणि त यूथ सां वास्तो आहे, यूनिवर्सिटी सां वास्तो आहे, ऐं माना यूनिवर्सिटीज़ में मुंहिंजो अचणु वञणु थिए पियो। मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में वञणु थिए पियो, इवन कराची ताईं बि। ईअं कोन्हे को त जेके असांजूं इंटीरियर सिंध जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जो बेड़ो ॿुॾो पियो आहे, पर तव्हां जेकॾहिं कराची बि वञो, कराची में बि पाकिस्तान में के चंद इदारा हूंदा, चंद इदारा, मुंहिंजे ख़्याल में जेके आङुरियूं आहिनि न हेतिरियूं, माना ही एतिरा इदारा वधि में वधि हूंदा जेके को रियल सेंस में रिसर्च बेस्ड को कमु कनि पिया या को आउटपुट ॾियनि पिया। हाणे असां वटि छा आहे,
त असांजा जेके बि इंतिहाई माज़रत सां माफ़ी वठी जेके बि असांजा प्रोफेसर साहिबान आहिनि उहे माना पंहिंजी PhD करण खां पोइ उहे जस्ट पंहिंजा अलाउंसिस वठनि पिया, उन्हनि जा ग्रेड्स वधनि पिया, उन्हनि जा प्रमोशन्स थियनि पिया, ठीकु आहे। पर जेका रिसर्च आहे यूनिवर्सिटी में उहा 0% आहे। HEC जी रिक्वायरमेंट आहे त हर हिकु यूनिवर्सिटी में हिकिड़ो इदारो हुजे जंहिंजो नालो हुजे ऑरिक। ठीकु आहे। हाणे ऑरिक जो कमु छा आहे? ऑरिक जो कमु आहे त यूनिवर्सिटी में जेके टेक्नोलॉजीज़ पढ़ायूं वञनि थियूं उन्हनि टेक्नोलॉजीज़ जे प्रोफेसर्स खे इंडस्ट्री सां कनेक्ट करे, स्टूडेंट्स जेको कुझु पढ़नि पिया उन्हनि खे इंडस्ट्री मोकिले, इंडस्ट्री वारनि माण्हुनि खे यूनिवर्सिटी वठी अचे ऐं उन्हनि सां वेही डिस्कशन कनि त एक्चुअली यूनिवर्सिटीज़ में छा पढ़ायो वञे पियो ऐं इंडस्ट्री जा प्रॉब्लम कहिड़ा आहिनि। अच्छा, यूनिवर्सिटी जो कमु छा हूंदो आहे? यूनिवर्सिटी जो कमु इहो हूंदो आहे त रियल लाइफ जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उन्हनि रियल लाइफ प्रॉब्लम्स जी सॉल्यूशन कढे। उहे रियल लाइफ प्रॉब्लम्स किथे हूंदा आहिनि? उहे प्रॉब्लम इंडस्ट्री में हूंदा आहिनि, उहे प्रॉब्लम मार्केट में हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां MBA पिया पढ़ायो त तव्हां ॾिसो त मार्केट में रिसर्च करायो त मार्केट में इशूज़ कहिड़ा आहिनि, उन्हनि इशूज़ खे तव्हां कीअं एड्रेस कयो। हाणे बदकिस्मती सां असां वटि थिए छा पियो त ॿारनि खे यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स खे हिकिड़ो मखसूस कोर्स आहे, उहो कोर्स पढ़ाए डिग्री हथ में ॾेई बाबा ही वठो, हाणे मार्केट में वञो। हाणे उहे जॾहिं मार्केट में वञनि था त उहे मार्केट में ऑब्सलीट आहिनि, इनवैलिड आहिनि, छाकाणि त मार्केट जेको कुझु घुरे थी उहो त स्टूडेंट खे प्रैक्टिकली पढ़ायो कोन पियो वञे। हाणे जीअं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ हिन साल खां साइबर सिक्योरिटी, ठीकु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक्स, मैकाट्रॉनिक्स, हाणे इहे उहे फील्ड्स आहिनि जेके हाईटेक फील्ड्स आहिनि, हाई टेक्नोलॉजी फील्ड्स आहिनि। हाणे असांजा प्रोफेसर मैकाट्रॉनिक्स में बि थ्योरी पिया पढ़ाइनि, ठीकु आहे, रोबोटिक्स में उन में बि थ्योरी पिया पढ़ाइनि, ठीकु आहे। माना रुॻी असांजी यूनिवर्सिटी में खानापूरी थिए पई, उनखां पोइ एक्सपेक्ट इहो था कनि त हीअ ॿार वञी, हीअ नौजवान वञी ॿाहिरि कुझु परफॉर्म कंदा। तव्हां रिज़ल्ट कढो। इन शइ ते तव्हां बार बार या हिते तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हि कंदो रहियो आहियां त तव्हां डेटा एनालाइज़ करायो त गुज़िरियल 5 सालनि में जेके यूनिवर्सिटी, सभिनी यूनिवर्सिटीज़ जेके ग्रेजुएट्स कढिया आहिनि उन्हनि ग्रेजुएट्स जो स्टेटस छा आहे। जेको इंजीनियरिंग ग्रेजुएट आहे उन ते 1 करोड़ रुपया साल में पंहिंजी डिग्री ते ख़र्च थिए थो। जेको मेडिकल जो ग्रेजुएट आहे, मेडिकल जो ग्रेजुएट इन करे मार्केट में खपी थो वञे त माण्हू सभु बीमार आहिनि, जेकॾहिं उनखे गवर्नमेंट नौकिरी नथी मिले त उहो प्राइवेट पंहिंजो कमु थो शुरू करे। मेडिकल वारे ते 1.5 करोड़ रुपया ख़र्च थिए थो, कोशिशि करे थो त आउं 1.5 करोड़ 2-3 सालनि में कढी वठां। सो जेके ॿियनि यूनिवर्सिटीज़ में जा जेके टेक्नोलॉजी आहे, साइंस आहे, ॿिया सब्जेक्ट आहिनि, उन जा जेके ग्रेजुएट्स निकिरनि था उन्हनि जी किथे का खपत न आहे, हिकिड़ी फ़क़ति खपत आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध वटि जेके टीचर्स जूं, क्लर्कनि जूं जॉब्स अचनि थियूं उन में प्रोफेशनल इंजीनियर्स, तव्हांजा IT जा माण्हू, तव्हांजा MBAs, तव्हांजा फिज़िक्स, मैथमेटिक्स, माना जेके बि इहे सब्जेक्ट आहिनि उन्हनि जा माण्हू जिन खे प्रोफेशनली वञी कंहिं टेक्नोलॉजिकल इदारनि में कमु करणु घुरिजे, उहे माण्हू अची था क्लर्क थियनि, उहे माण्हू अची था असिस्टेंट थियनि, उहे माण्हू अची था टीचर्स थियनि, PhD JST। एक्ज़ैक्टली, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। वक़्त जी ज़रूरत खे ॾिसी करे फैमिली प्रॉब्लम्स ऐं उन खां अलावा खोड़ सारा रीज़न्स त माण्हू ईअं पर ॾिसो, आउं वरी थोरो माफ़ु कयो तव्हांजी ॻाल्हि थो कटियां त इहो लॉस कंहिंजो आहे? इहो नेशनल लॉस आहे। इहो हिकिड़ो क़ौमी असांजो हिकिड़ो वॾो अलमियो आहे त हिकिड़े माण्हूअ ते असां ख़र्चु कयो, उहो माण्हू आउटकम बणिजी सघे थो मुल्क जी बहितरी जे लाइ, पर असां वटि छाकाणि त विजनरी लीडरशिप न आहे, ठीकु आहे, असां वटि रिसोर्सिस खे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु, रिसोर्स जी खोट न आहे, उनखे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कयो थो वञे। जेके माण्हू लीडरशिप रोल में वेठा आहिनि उहे माण्हू उन्हनि खे ख़बर ई न आहे त असांजो किरदारु छा आहे, असांजो कमु कहिड़ो आहे। हा, ईअं आहे, ईअं बिल्कुलु आहे। त उहो आहे न त उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी वतन थियो वरी कूड़नि कांइरनि जो। सो हाणे उन्हनि लीडरशिप सीट्स ते उहा कूड़ा माण्हू अची वेठा आहिनि जिन माण्हुनि में उहा क़ाबिलियत ई न आहे त उहो माण्हू यूथ खे, नौजवाननि खे लीड करे को अॻिते वठी वञे, को क़ौम जो भलो करे। माना पाकिस्तान में माना वॾे में वॾी जेकॾहिं का इमर्जिंग इंडस्ट्री थी आहे त उहा रियल इस्टेट थी आहे।
सही पिया चओ। हुजणु घुरिजे हा त का इंडस्ट्री लॻे हा, का प्रोडक्शन थिए हा। प्रोडक्शन वारियूं इंडस्ट्रीज़ असां वटि आहिस्ता आहिस्ता ख़तम पियूं थियनि। ठीकु, पर रियल एस्टेट वधे पई, जेको कूड़ी हिकिड़ी इंडस्ट्री आहे जी। त हाणे इहो छा आहे, इहो लीडरशिप जो फुक़दान आहे। सही पिया चओ। इहो विजनरी लीडरशिप न आहे। मुंहिंजो वरी इन ॻाल्हि में इन तरह रायो आहे त आउं सम्झां थी त स्टूडेंट्स खे जेकॾहिं उन सेंस में हक़ीक़त में उस्ताद, ॾिसो हिकिड़ो हक़ु हूंदो आहे, उहो हक़ु बि अदा करिणो हूंदो आहे। तव्हां जंहिं जॻह ते हूंदव, तव्हां चाहींदव त मां उन जॻह ते वेठल आहियां त मां उन शइ जो हक़ु ज़रूरु अदा करियां। त मां सम्झां थी इहो बि उस्तादनि जे मथां हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे त तव्हां पंहिंजे बचनि वांगुरु पंहिंजे शागिर्दनि खे ॾिसो। ऐं जेकॾहिं असां वाक़ई में लीडरशिप जी ॻाल्हि कयूं था त लीडरशिप क्वालिटी बि उन्हनि शागिर्दनि मां असांखे मिली सघे थी। सियासत में जेकॾहिं ॾिसे त सुठो सियासतदान बि उन्हनि शागिर्दनि मां असांखे मिली सघे थो। त जेकॾहिं असां यूथ ते इन ट्रू सेंस, इन रियल सेंस कमु करणु शुरू कंदासीं त पोइ ही मसइला ईंदड़ वक़्त में ख़तमु ज़रूरु थींदा। ऐं यूथ वटि ॾाढा सुठा आइडियाज़ आहिनि, ॾाढा इनोवेटिव आइडियाज़ आहिनि। हालांकि मां कोन थी सम्झां, जीअं अव्हां ॻाल्हि कई त माज़रत सां, पर वाक़ई में माज़रत सां मां बि ईअं ॾिठो आहे इन रियल लाइफ, पंहिंजे स्टूडेंट टाइम में मूं ॾिठो आहे त उस्तादनि जी उहा तवजह कोन हूंदी आहे। अच्छा ईअं हुजे न, ठीकु आहे त 12 उस्ताद आहिनि, उन्हनि में को हिकु उस्ताद असांखे अहिड़ो मिले जेको असां सम्झूं त वाक़ई में हिन उस्ताद सां असांखे हीअ ॻाल्हि करणु खपे, उन जे साम्हूं बि उहा ॻाल्हि रखण खां ॾाढो शागिर्द हिकु ग्रुप में हूंदे करे बि ॾाढो कीॿाईंदा आहिनि, ॾाढो घबराईंदा आहिनि। सो इहे प्रॉब्लम्स पाण सभु फेस करियूं था। ख़ैर थोरो अॻियां वधंदासीं प्रोग्राम जी तरफ़ ऐं कुझु ॿुधंदासीं अव्हां खां छा सिलेक्शन आहे अव्हां जी। तमामु बहितरीनु शाइर आहे राशिद मोराई साहब, हुनजो गज़ल अव्हां जी नज़र कयूं था। यादगीर जा अवां जा हुआ पर ठिकाना घणा मरी वियूं उम्मीदों में मरी वियूं उम्मीदूं हक़न हक़े मिलिया कोन मुर्गन जा टाणा घणा छॾे ॾेडन जा हवाला पतो रखो रह जा घणा कयो सी मिटी असां कयो सी मिटी असां वफ़ा जो वचन खुली विया असां लाइ त घणा जंहिं बाग में कंदा कीन हुजनि गुलड़न जी कंदा था हिफाज़त गुल जी कंडन जी शिकायत केरु ओ कंडन जी शिकायत केरु आ चाहत जे चांड्रो की असां ओ चंड जा दाग ॾिसूं ओ चंड जा दाग ॾिसूं
छो सुहमावे ही बकठो सुहणन जी शिकायत केरु करे गुलड़न जी हिफाजत केरु करे थो पाण कबू या पाबंदी हिन आजादी खाके दुभरो ओ हिन आजादी खाके दुभरो जंजीरब जेवर जाना थो जुल्फन जी शिकायत केरु करे ओ गुलड़न जी हिफाजत केरु करे रुख यार जो है कुरान मिसल तस्वर में जड़ हाफिज मां तस्वर में जड़ हाफिज इन पाक किताब जी मुवागे हर रोज तिलावत केरु करे गुलड़न जी हिफाजत केरु करे ओ फर जीव्यो शिकायत जो दफ्तर या राशिद सुधरियो आहे या राशिद सुधरियो आहे हुन मोट में मुर्गी फरमायो चरयन जी शिकायत केरु करे हुन मोट में मुर्गी फरमायो चरयन जी शिकायत केरु करे जे बाग में कंडा की न हुजन गुलड़न जी हिफाजत केरु करे गुलड़न जी हिफाजत केरु करे ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं तव्हां ॻायो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे वक़्तु न्यूज़ ब्रेक छो थी वियो आहे व्यूवर्स न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं वरी जल्दी सां हाज़िर थियूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह में